आयो लाल सभई चओ झूलेलाल। सिज जे बिना सुबुह कोन थींदी आहे, चंड जे बिना राति कोन थींदी आहे, बादलनि जे बिना बरसाति कोन थींदी आहे। ईअं ई जय झूलेलाल चए बिना असांजे ॾींहं जी शुरूआति कोन थींदी आहे। सभई चओ जय झूलेलाल। 15 सवाल जो सही जवाब आहे ए। परमानंद सौदागर जी ॿेड़ी रोहिणी ऐं बखर जे विच में भंवर में फसी वई हुई। सवाल 16। श्री झूलेलाल जी ऐं मिर्ख शाह जे विच में युद्ध केतिरा ॾींहं हलियो? ए 20 ॾींहं, बी 10 ॾींहं, सी 40 ॾींहं, डी 25 ॾींहं। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।